ॾिसे पियो कसम से अल्लाह जो गुलाम के सुभाणे काबू करे जमूरी हणी हिन बच्चे पिमिड़े के मथे ऋषिकेश रे दिल खल सां ट्रोपो ॾेई छॾे हेठि के नगल सां ट्रोपो ॿिन्ही अखियुनि खे ॾेई पोइ तेज़ पॾह बरब मथूं ॿसो जवाब जा ॿारे छॾियो टिनि ॾींहंनि खां पोइ हवाल ॿुधाइजोसि पुछजोसि कहिड़ो हाल अथई अदा मुझे मोहम्मद जी हकीकत मुझे रब जाने बाकी बेची खबर कान सच्ची गाल यार सुभान अल्लाह जोड़े आवाज से मुझे अदा तू तो शान बुद्धि करे ठरी तो तोखे दादी तो जब मोली पे तो असा जड़ो आई आ खाई दो हफियत वा पर मुझा दोस्त जेके महबूब जी जान बाबरकात जे ज़ाहिरी जिंदगी मुबारक में महबूब जा माट रहा उन्हन भी सरकार के कोन सुना दो मुझा दोस्त अजीज मक्के शरीफ जो शहर अल्लाह के हबीब दा कुर्बान बना महबूब ऐलान नबूवत फरमायो कुछ मानू मुझा दीन में दाखिल थे पर मुझा दोस्त अजीज जी जो महबूब ऐलान नबूवत फरमायो हो तो अल्लाह ताला जी जात मुस्तफा के चयो तो मुझा महबूब तबलीग पांजे घर का शुरू कर पांजा रिश्तेदार गड्डो करे उनन के अल्लाह जो खौफ ॾियार अब तवज्जो करो हजरत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इन गाल के नक़ल कंदा हजरत जलालुद्दीन सुयूती उहो आलम दीन आहे जेके मुस्तफा जी जात जागंदे 75 भेरा ज़ियारत कराई आहे सुभान अल्लाह उहो पंहिंजे किताब में लिखे थो त अल्लाह जे हबीब जो सभिनी खे गॾु करे अल्लाह जे दीन जो पैगाम पहुचायो उनखे खौफ ॾियारियो अबू लहब ऐं उनजी घरवारी अबू लहब ये हथ खणी सरकार ते खयो तबन लक महबूब के नाज़िबा लफ्ज़ इस्तेमाल न कया अल्लाह ताला जी जान बाबरकात फरमाए तो मौजा महबूब आहे बराबर तो जो चाचो हुआ तुझी चाची या उम्मी जमील जेका नजी अबू लहब जे घर वारी या पर तुझे मकान आमर खया मरब चवा तो तबत यदा अबी लहब व तब मा अगना अनहु मालहु व मा कसब या पूरी सूरत अल्लाह ताला जी जात बाबरकात अबू लहब जे घर वारी जे मुसम्मत में ला थिया मुझा दोस्त जी अल्लाह जे हबीब जे मथा वही आयो आ गाल पकड़जी वई असहाबन सबरन गाल कई था अबू लहब बर्बाद थी दो हथ मजा हलाक थी दा जेको माल कमायो कई इहो न के कम को नहीं दो पान त हलाक बर्बाद थी दो पर उन जी घरवारी गड्ड उहा बि दोज़ख में सड़ंदे उहा बि बर्बाद थी दे मुझा दोस्त जी मुसलमान भा गाल मके में गूंजजी वई आ सभिनी जे घरन ते मुंजा दा गाल पहुती आ माइन के भी खबर पइजी वई हुई मायूं में निकरी पयो हर एक जगह ते हर घर में हर चौक ते इहा गाल पई हले त अल्लाह जे हबीब जे मथा ये सूरत सगोरे नाज़िल थी आ ऐं मिठो मोहम्मद चवे तो अबू लहब बर्बाद थी दो न जा हथ बर्बाद थी दा इहो दोज़ख में सड़दो केर भी न के बचाए कोन सघंदो घरवारी समेत दोज़ख में सड़दो उम्मे जमील जेका है उहा उन जी घरवारी आ उहा बि बर्बाद थी वेंदी उहा न के काठुनि जी भरी हूंदे खाबर जे खजीअ जे खाबर जो रसो हूंदो जिब्रील उन जी सुरमन फाई करे उन जे गिचे में विझी करे मुंजा त छिक ॾींदो किरंदी वञे ॻाल्हि घर घर में गूंजी रही आ हाणे उम्मे जमील खे बि ख़बर पई त आमिना जे लाल असां जे लाइ हीअं फरमायो अबू लहब के भी खबर पई त नबी करीम हीअं चयो ऐं हुया बि काफ़िर छा हुया चवंदा थोरो मुशरिक हा काफ़िर हा हुया न ढाढा काफ़िर पर अल्लाह जो कसम उहे चवंदा हा त जीअं मुहम्मद चवे थो ईअं ज़रूर थींदो जीअं नबी चयो आहे ईअं ज़रूर थींदो वो काफ़िर हा त रसूलुल्लाह जो शान ॿुधनि पिया ऐं मञनि पिया त ईअं थींदो ऐं हिते मौलवी आहे माशाअल्लाह नमाज़ी आहे ऐं ॿियनि खे चवे थो या ॿिया सभु मुशरिक आहिनि मोबाइल जो ई पाण आहे वरी उन सां का ॻाल्हि पर इहो वरी पोइ कीअं थींदो ऐं हो काफ़िर न चवंदा जीअं नबी संजय तो ईअं थींदी पर ॻाल्हि पकड़जी वई सॼे मके में गूंजजे पई
एकड़ो ॾियारो थियो तवजो सां ॿुधजो एकड़ो ॾियारो थियो अल्लाह जे हबीब त कुर्बान वञा महबूब जी ज़ात बाबरकात काबतुल्लाह शरीफ में इन सहन में काबे जे सहन में मुस्तफा हजरत अबू बकर सिद्दीक सां गॾु वेठो वेठा कचहरी कनि सरकार वेठो आहे हजरत अबू बकर वेठो आहे गॾु कचहरी वेठा कनि ओचितो हजरत अबू बकर जी नज़र पई त उम्मे जमील या अबू लहब जी घरवारी अचे थी पर्ची उन जे हथ में आहे ऐं बड़बड़ कंदी घटि वधि ॻाल्हाईंदी हलंदी थी अचे हजरत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह या उम्मे जमील साम्हूं अचे थे घटि वधि ॻाल्हाईंदी थी अचे अल्लाह जा हबीब पर्ची इन जे हथ में आहे माई साहिबा कई सुठे इरादे सां नथी अचे मूंखे ख़दशो थी पियो आहे त तो महबूब खे का तकलीफ़ न पहुचाए या हलंदी वेझी अची पई पहुचण वारी आहे अल्लाह जे हबीब फरमायो त ओ अबू बकर घबराइण जी ज़रूरत कान्हे इहा उम्मे जमील मां मुहम्मद खे तकलीफ़ तॾहिं पहुचाए सघंदे जॾहिं इहा उम्मे जमील मूंखे ॾिसी सघंदी जे मूंखे ॾिसी सघंदी तव्हां थकिजी पिया छो त तव्हांखे घणो प्यार अथव न मां महसूस करे वियो आहियां शुरू में पर मुझा त ॻाल्हि पूरी करण ॾियो सुभाणे अल्लाह चओ सरकार फरमाए त मूंखे तकलीफ़ इहा तॾहिं पहुचाए सघंदी जॾहिं इहा उम्मे जमील मां मुहम्मद खे ॾिसी सघे मूंखे ॾिसंदी त तकलीफ़ पहुचाईंदी न हज़रत अबू बकर तुझे कुर्बान वञा जे तो चयो आहे त न ॾिसंदी त कान ॾिसंदी माशाअल्लाह कुर्बान वञा मुंहिंजे पेट तुंहिंजे हे हुजनि हा चवे तो जन्नती साईं हाणे मूंसां गॾु वेठो आहे कीअं न ॾिसंदी हाँ कीअं न ॾिसंदी पर अबू बकर तुझे कोन ॾिसंदी ऐं अल्लाह ताला फरमाए थो तराहुम यंज़ुरून इलैका व हुम ला युबसिरून या रसूल अल्लाह ये काफर अखियूं फाड़े तोरे वाझाइनि था तोरे ॾिसनि था पर मां रब चवां थो तोखे ॾिसनि ई कोन था अंधा आहिनि अंधा तोखे कोन था ॾिसनि अबू बकर जो क़िबला जे तव्हां चओ था त कोन ॾिसंदी त कोन ॾिसंदी अबू बकर जो त मां हैरान आहियां वेठो आहियां उम्मे जमील सिद्धी असांजे साम्हूं अचे बीठी तवजो आहे हाणे अबू बकर सां थी ॻाल्हाए पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम ए थकल पढ़ंदे थक वञे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब सलात पर तकलीफ दे काने ना अब तो पता कर लिया सुभान अल्लाह चओ अरे यार हे त एड़ो वजीफो आ जेको अल्लाह पाण पाजे महबूब ते मोकली दो ओए नो वारा सुभान अल्लाह त चओ ओ पुछी सके तो खुदा हुजूर जल जो मकाम छा है पूछी सके तो खुदा खा पुछो हुजूर जल जो मकाम छा है जो खुद पढ़ी तो खुदा मालिक जो खुद पढ़ी तो खुदाए मालिक सलात चाहे सलाम चाहे सलात चाहे सलाम चाहे किरो
मगर तरियो हिक सुजूद खातर पुछीस हूं तो खे बेदसी पुछीस हूं तो खे बेदसी मुखालिफन जो अंजाम छा है किरोड़ सना लिखी विया ही उम्मीद दिलाल चवंदो पोइ आओ तूं हिन फकीर खां पुछो पोइ आओ तूं हिन फकीर खां पुछो त आका चाहे गुलाम चाहे आका चाहे सुभान अल्लाह हाणे को पैसा पढ़ो सल्लल्लाहु तवज्जो है सोने सिद्दीक़ अकबर पुछो त या रसूल अल्लाह अमा चओ था त कान ॾिसंदे त मां बि चवां थो कोन ॾिसंदे सुभान अल्लाह जो वॾे आवाज़ सां साम्हूं बीठी आहे हज़रत अबू बकर जो सरकार मूंसां गॾु वेठो आहे ईअं वेठे वेठे जमल हीअ पहुती त मूंसां ॻाल्हाइण शुरू कई अबू बकर खे अबू बकर जी जी नबी पाक जो नालो खई काथे आहे तव्हांजो तवजो कोन्हे मां महसूस कयो आहे तव्हांजो तवजो न आहे तव्हांखे कोई रूप में यूसुफ थकायो आहे और बेज़ार पिया आहियो न पर जेके ॾाढा सुभान अल्लाह तो जेके थका हो रूप जो कान सुभान अल्लाह पर मुसलमान कूड़ तो रही है मुसलमान से सच का हां और मां दोस्तार जे अबू बकर जे दे खबर सरकार का थे महबूब जो नालो खई हज़रत अबू बकर जो मां त हैरान आया महबूब मूंसां गॾु वेठो आहे ये सजी अंधेरे से ना सके अब आखियो तो हुई असर जेका घरों आई आ पंध करे अजे हरम शरीफ में अंदर आई आ काबे जैसे हिन में त अखियो तो हुई नजर तो हुई ना अबू बकर के दी ओ सोना अबू बकर जियो नबी पाक जो नालो खई काथे आ मुझे लाइ जो चवे तो बर्बाद थी बाह में सड़दी मुझे मुर्शिद हलाक थींदो हथ हलाक थींदा बर्बाद थींदो काथे आज हीअ कया घटि वधि ॻाल्हाइण शुरू कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो चवे अल्लाह जो कसम मां हैरान आया मुझो महबूब मूंसां गॾु वेठो आहे ये अख न हूंदे ॾिसे कान थी सुभान अल्लाह हां सरकार ॻाल्हाए त अबू बकर हिन पई कया रसूल अल्लाह भला पूछी नजर कुछ को तो दे जा हाँ नजर कुछ को तो दे हज़रत जलालुद्दीन सुयूती तो फरमाए अबू बकर हां चेक तो मां हैरान अबू बकर बैठी मुझे सामू सरकार सा ॻाल्हाया तो कन्नन हूंदे ॿुधे कान अबू बकर फरमाए उम्मे जमील जी जी ये खबर पर नजर कुछ को तो दे जकाओ जी मुख्य वे अंधो तो मां को अंधो तो समझी क्यों अंधी है जा कारण दे छो तो मां पुछाए तो जिन मुखे ये न समझो अज हुजे हा मिठो मोहम्मद ही कया ये खफत में पोइते रोटी नबी पाक मुर्के दिनो पर फना अबू बकर दे खबर मुखे दिसी सकी अबू बकर तो जे मुस्तफा शान अहां जो शाहे आ मुस्तफा समझो शान अहां जो शाहे आ अज ताई अहरे रब तो जहरे अज ताई अहरे रब तो जहरे तस्वीर कह जे ठाहे आ मुस्तफा
अवां जो शाहे या मुस्तफा ओ कहड़े लख भी सके वठियो दुश्मन दा मलबा हथ कढियो कहड़े लख भी सके वठियो दुश्मन दा मलबा हथ कढियो कहजे चवण सा फुर 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 दो कहजे चवण सा फुर 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 दो अल्लाह तो जो वाहे या मुस्तफा शान अवां जो शाहे या मुस्तफा शान अवां जो शाहे या मुस्तफा अज ताईं अहिड़े रब तो जहिड़े अज ताईं अहिड़े रब तो जहिड़े तस्वीर न कहजे ठाहे या मुस्तफा शान अवां जो शाहे या ओ तुझे दर्द जो रब रसवा प्यार कबो तगड़ी कसवा तुझे दर्द जो रब रसवा प्यार कबो तगड़ी कसवा तुझी मोहब्बत मिया मोहब्बत तुझी मोहब्बत मिया मोहब्बत आला राज इलाही या मुस्तफा शान अवां जो शाहे या मुस्तफा शान अवां जो अदा अल्लाह जे महबूब सादिका मोहब्बत थी लिया उहा मुजादा इंसान का अशरफुल मखलूकात इंसान का नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो आशिक पर अल्लाह जे हबीब का कुर्बान वजा मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दुनिया दे तकले दे रवानू फरमायो सरकार फरमाता कुल्लु शैइन यरफुनी इन्नी रसूलुल्लाह हर शय मोहम्मद के सुञाण दिया तमा मोहम्मद अल्लाह जो रसूल सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब महबूब जे दरबार में जेके आया दिया सरकार फरमाता अबू बकर दे खबर मुखे दिठई जो या रसूल अल्लाह को न दिसे सके ओ मुसलमानों मुझे महबूब करीम जे हकीकत जी के खबर कान तव नबी सही फरमाता या अबा बकर लम यरफुनी हकीकतन गैर रब्बी ओ अबू बकर बुधी छद मां मोहम्मद जे हकीकत जी मुझे रब को सवा देखे खबर ही काने तमा मोहम्मद के सुभान अल्लाह आशिक तो चे थाही अब तो सदवे दे उठा रब नाल थाही अब तो सदवे दे उठा रब नाल मिलवे दे दिमाग क्यों चक्कर देंदे ये उल्टे चाल क्या पुछ दे मोहम्मद मुस्तफा सोहने दे हकीकत हाल क्या पुछ दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब का कुर्बान वना मुझे महबूब जी हकीकत अहिया वो सोहरा ये अल्लाह साल वे तब मर्जी जो मालिक आज पूरी क़यामत ते विहारे रब तब रब मर्जी जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वल्लैल इज़ा सजा उन रात जो समाज का छाई थी वने मां वद्दा रब्बुक वमा कला न मां मोहम्मद तो के छडियो वा न मां मोहम्मद तो मो बेजार आया यादार बुदो बुदो आखे अल्लाह कसम त खया का समझिए हाय अल्लाह तो जब न मां तो के छडियो वा न मां तो मो बेजार गाल चल चल गाल इया है अल्लाह जे हबीब का बुधाया न छडिया
उदा पक कला कथी उदा तवज्जो दादा सुरही अल्लाह जे हबीब दा कुर्बान वञा मुस्तफा जी ज़ात जी ऐलान नबूवत फरमायो कुछ माण्हू इस्लाम में दाख़िल थिया सहाबी थिया महबूब जा गुलाम ओचितो वही जो अचण बंद थी जेको सिलसिलो हो न वही जो वो अचण बंद थी रिवायत में अचे तो हिकड़ी रिवायत में 3 ॾींहंनि ताईं न आयो केर तो जिब्राइल केर बाबा बी रिवायत में 40 ॾींहंनि ताईं कोन आयो घणा ॾींहं बाबा अॼु यादि कयो 40 ॾींहं जिब्रील उहो तो जेको महबूब जे आॾो गोॾा भुञी वियमि ये मक्के जा जेके काफ़िर आहिनि वो या त काफ़िर न ढाला पर पुछंदा असां ॿियो ख़बर नई ॻाल्हि कहिड़ी आई आहे जिब्रील नओं पैगाम खणी कहिड़ो आयो ऐं मुस्तफा जा असहाब सदोरा कूड़ थोरे करे छा था सम्झो पाण खे ॻाल्हाईंदा आहियूं ईमान जो कसम खणी ईमान छॾियो अथई या कसम ईमान खे छॾ त सही बीहे त सही असां बि सगोरा मुंहिंजा दोस्त थी त कूड़ कोन ॻाल्हाईंदा ॿुधायो भई जो सिलसिलो बंदि थी वियो आहे कोन थो अचे फिरा घणा ॾींहं 40 ॾींहं थी विया उठिया ये काफिर वो सब ईमान के बुधाए बाबा नबी करीम के साथ बाबरकात माज अल्लाह दक्कने कुफर रबाशत अल्लाह से बेजाती अल्लाह बांदे नबी के छड़े चवा असा ने पुतन जी गिला पे गई जे पोला तो हुकुल बुत इनके जो को सजदा न कयो उनकी गिला पे गई अल्लाह ने बेजार थियो माज अल्लाह जागो था या दावा कई जो मक्के जे मुशरिक कहीं दावा कई बाबा मक्के जे काफिर मुशरिक दावा अल्लाह जे हबीब बताई बि अलाल बुतोते हानी मसलो असुल हिया मसलो या जेको दावा करे कहीं शय जी दावा करे त बाबा हिय शय मुंजी फलाणे मानो खैया या दावा बाबा जे तू चवे तो त या इन खैया त इन जो सबूत दे फैसले करण वारो पुछो सबूत दे एक जी 10 भराईंदा से जो त हिकड़ो माण्हू तव्हां खणी ईंदो न भला वॾे दे मिसाल अमा सातन माई हिकड़ो माण्हू आयो साईं मोहम्मद यूसुफ वटि दावा खणी आयो साईं जी मुंहिंजी हीअ शइ गुम थी आहे खई कया साईं फलाणी ज़ात वार खई मूंखे वठी बाबा मूंखे घुराया थो पुछा कयांस तो जे हुन वटि आहे तोखे वठी थो ॾियां पर जे हो मञे नथो त भला 2 ॻाल्हियूं कयो काथे फ़ैसिलो रखूं थींदो ई आहे पोइ अमीन हिकिड़े खे मुक़ररु कबो आहे दाई ॿुधाई ॿई गॾिबा पोइ गॾिबा त बाबा फ़ैसिले करण वारो जेको अमीन आहे जेको अमानतदार आहे फ़ैसिले करण वारो आहे उहो पहिरियां हुन फरियादी खे चवंदो बाबा तूं अहवाल पेश कर छा वियो आहे तुंहिंजो उहो चवंदो साईं मिसाल मुंहिंजी ठगी वई आहे कंहिं खाई खैया बाबा सूमरन ठीक तो किलो ना बाबा सूमरन बाबा ठीक अल्लाह को अल्लाह चो सूमरन खैया कोमर बाबा ठीक आ कोमर का पूछूंगा वो भी बैठा भला तू जो या दावा कया त कोमर में या तुझी ठगी खैया तू सबूत दे शाहिद दे त एक जी 10 भराए था वठो हाने वो जो दावा तो करे न वो तो के तो वट सबूत कोने बस माता माता इन कई अब मुझे चमन से कुछ कोन थियो मां चमा त ए शाह तो जा कर दे या मुसाफिर दसा जे का जमीन या मुंजी या तो के नींदा मोली साहब हल मुख्तार का तपेदार को सते पार को देखा चलायो कई शय जो दलील तो हुजे सबूत दे साबित कर तुझी किया बिला तशबीह तमसील दे मुंजा दोस्त जी जे कदे हुन वट सबूत ना है हानि फैसले सदर छा कदो ओ हुन बी दुनिया दे इल्जाम लगो आ उन का पूछो तो देख बाबा तू हुन जी ठगी खईया ओ जो न सही मुंह न खैया तो कुरान चवे तो जे दावा कया वो दलील दे शाहिद दे जे जेको इनकार तो करे असा न खैया
तो पो हो दिखे शायद न तो पेश करे सबूत हुन वट ना है दावा कर हमारे तो पो हाने इनकार कंदड़ कसम खणंदो वो कसम खणी चवंदो त तूं फलाणे जी ठगी न काही आ कुरान चवे तो हाने इहो कसम खणंदड़ आज़ाद आ इनके आज़ाद करे छॾियो इन वट ठगी आहे आई पाण वरी कड़ा फैसला कसम ॾेई उनके कुरान पढ़ाए वो वरी जगह रौंदी सुबह जी साईं बख्श मुफ्ती साहब जी मौलवी साहब जी वो कसम इन्हें चलना कट्टे करने चाहिए गुनाहगार अवां कसम ते एतबार कजो त अल्लाह जो कसम कयो तई या कुरान मथे ते कयो तई कुरान अल्लाह जो सच्चो समझो था मुझे सोना जो तो अल्लाह जो कसम न कयो न जो कुरान ठई जो कसम खई कसम खा पो तू लड़ी न तोड़े तो खबर हो जाए तार जय सुना तो करने जो तो अल्लाह जो कसम सुभान अल्लाह हाने इहो आहे फैसलो हाने मसीह का बोलो मुंहिंजा दोस्त मक्के जे काफरन मुशरिकन दावा कए त अल्लाह पंहिंजे महबूब खे छॾे ॾिनो आहे अल्लाह पंहिंजे महबूब मुआज़ अल्लाह बेज़ार थियो आहे मुंहिंजा दोस्त या काफरन जी दावा है बाबा दलील ॾियो शाहिद ॾियो पेश कयो कि अल्लाह पंहिंजे नबी खे छॾियो आहे दलील कोन्हे असां छॾे ॾिनो तो कुरान जे शरीयत जे फैसले मुताबिक कसम खणी हानी नबी करीम चवे त न मां कसम तो खणा अल्लाह मूंखे कोन छॾियो सब जब बचे थी हानी कसम तो अचे कहते तो सोने रसूलुल्लाह जो नबी करीम जो नालो खणो बाबा कहते कसम तो अचे रसूलुल्लाह ने कसम तो अचे नबी करीम मेरा तो फरमात वाला मां कसम खणी चवा त अल्लाह जी जात बा मोहम्मद खे कोन छॾियो आ बस नबी पाक जी जात बाबरकात इरादो कयो अल्लाह ताला फरमायो जिब्रील भजो वञ मुंहिंजे महबूब खे चओ त दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला मुंहिंजा महबूब मूंखे कसम तुंहिंजे रोशन चेहरे जो कारण कारण जुल्फन जो मा वद्दअक रब्बुक वमा कला न मां रब तो बेज़ार थियो आहियां न मां तोखे छॾियो आहे वलल आखिरतु खैरुन लक मिनल ओला ओ सोना अॼु पोइ अचण वारियूं जेके घड़ियूं आहिनि ये अॻिए घड़ीअ खां बहितर ऐं बाला कंदो वेंदुसि वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा अन क़रीब तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो जो तूं मुहम्मद राज़ी थी पवंदे अल्लाह फरमाए तो मुंहिंजा महबूब तुंहिंजे पारो मां रब कसम पाण थो खणा राणा तूं कसम न खणजा अल्लाह कसम खणे ओ मोहम्मद शान वारो अल्लाह ताला मुझे भी हाजिरी कबूल फरमाए खुदा तुम्हारी भी हाजिरी कबूल फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह भाई बात चाकरी जारी